बाबूजी ने कहा गांव छोड़ दो, माँ जी ने कहा हवेली छोड़ दो, सबने कहा पारों को छोड़ दो। एक दिन आएगा सब कहेंगे कि दुनिया ही छोड़ दो। हिन भाऊ सां बि ज़रे घटि अहिड़ो ई कुझु थियो आहे। वेतर ॻाल्हाइण जी सघ खां महिरूम हिन अदे खे त समूरनि घर भातियुनि गॾिजी सॾिजी चयो त हवेली छोड़ दो। इने कढी छॾियो, मां कढी छॾियो, भाउ उन्हनि खे धार करे छॾियो हिनखे। दरअसल उहा हवेली त न हुई पर हिकु ग़रीबाणो घर हो जंहिंमें ही बि रहंदो हो, जंहिंमें संदसि साह हुयो। हिन जे केस में एतिरो सो ज़रूरु आहे जो अञा ताईं खेसि कंहिं न चयो आहे त दुनिया ही छोड़ दो। तंहिं शाम असां टंडे अलाहार ज़िले जे ॻोठ टंडे सूमरे भरिसां नसीर केनाल किनारे हिन ख़ूबसूरत माग ते ॻाल्हाइण जी सघ खां महिरूम कुझु माण्हुनि सां रिहाण रचाई। साब चांहि जे कप ते हिकु त वाह जो कप मथां चांहि जो कप, पोइ त उन वाह किनारे असुल वाह वाह थी वई। अहिड़नि ई ॻाल्हाइण जी सघ खां महिरूम माण्हुनि मंझां परियाड़ ज़ात जो ई हमराह बि असांखे गॾियो। संदसि दर्द कथा छा आहे, खेसि माइटनि घरां मां छो कढियो, इहो सभु हिन वीलाग में अव्हां ॾिसी सघंदव। जेकॾहिं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त असुल दिलि ख़ुशि थी वेंदव। खा वताया खा, खा वताया खा, जी हाँ। यानी खाके जाओ। उहे बि गुंगा आहिनि। नालो पैन मज़दूरी करे थो। 500 रुपया तारीख़, 500 रुपया तारीख़ पूरी पटड़ी छटकार करे। ये सामू हवा देता सामू। इसीलिए सिंध के लोग जो हैं दरियाए सिंध से, पानी से बहुत ही मोहब्बत करते हैं, इश्क करते हैं। ये भी हमारे जैसे अल्लाह के बंदे हैं, ये भी अल्लाह को बहुत ही प्यारे हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कैसे हैं आप सब दोस्तों? उम्मीद तस्ता सब खुश होंदो। शाम का पहर, नहर किनारे और ये तकरीबन 100 साल पुराना पीपल का दरख्त। अब चाय का भी वक्त हो चुका है। हम बहुत ही एक खूबसूरत जगह पर मौजूद हैं। टंडो अलाहार ज़िले का ये इलाका है, साथ ही टंडो सूमरो है, वो सिंध का जदीद गांव जिसकी वीडियो आपने कल मुलाहिज़ा की। उते असां मौजूद आहियूं। अॼु असांजो मूड आहे त यार हिन वाह जे किनारे ते चांहि पीजे ऐं गूंगनि सां कुझु घड़ियूं गुज़ारजनि, उन्हनि जा ॾुख सूर जेके आहिनि तव्हां ताईं पहुचाइजनि। हैंड पंप्स आपको नज़र आ रहे होंगे। ये भाई हैं अवैस निज़ामानी साहब, इन्होंने लगवाए ताकि यहाँ पे जो इर्द गिर्द के गांव हैं वहाँ के लोगों तक साफ़ पानी पहुँच सके। अवैस भाई हिन जी तव्हां टेस्ट वग़ैरह कराई आहे? छाकाणि त जर जो पाणी सिंध में जिते किथे ज़हरीलो थी चुको आहे। ख़राब पानी है। हा, तो जाम यूनिवर्सिटी में कराया है। उते छा संख्यो केतिरो हिन में? ख़त्म हो सफ़ा नाले बाहर कोनो। हा, 215 ppm वञो कोन। अच्छा, केतिरो हुजणु घुरिजे उहो नॉर्मली? वाह उनके मूंखे वधि ख़बर कोन्हे, ख़तरनाक आहे कोन्हे। ओ कोन्हे हिन में? न कोन्हे। अच्छा, तव्हां टेस्ट कराई? कंफर्म आहे? कंफर्म कराई। वधी तव्हां पानी पियो, तव्हांखे प्यारूं। पानी तो मिठो होंदो, वो तो खबर नथी भए। न पी सो। तो दोस्तों पहले हम हाथ मुंह धोएंगे, फिर यहीं पर एक छोटी सी होटल है, वहाँ पर बोलने की सलाह से महरूम कुछ लोग बैठे हुए हैं, उनके साथ थोड़ा वक्त गुजारेंगे और नहर के किनारे चाय भी पियेंगे। आपको भी अगर चाय पीनी है तो यहाँ पर पहुँच जाए। बहुत ही खूबसूरत जगह है, पुरसुकून माहौल है, ठंडी हवा चल रही है, बड़ा ज़बरदस्त माहौल है। अपने चैनल को सब्सक्राइब करें दोस्तों, पंहिंजे चैनल के सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं ख़ूबसूरत वीडियोज़ तव्हां ताईं पहुचाए सघूं। त पहिरीं हथ मुंहुं धोई वठूं मुंहिंजे ख़्याल सां, पोइ अॻिते वधूं था भावे सां गॾिजी। ॾाढी हल्का लॻल आहिनि। वरी तबियत सही आहे दोस्तों? ही सभु जेके आहिनि ही ॻाल्हाइण जी सघ खां महिरूम आहिनि। हे वीचारा चवनि था त हिते रोज़ु शाम जो ही नसीर केनाल आहे, इन जे किनारे ते अची दिलि विंदराइनि था, चांहि पीअनि था
पंहिंजे इशारनि जी ॿोली में कचहरी कनि था। इनमें बच्चे भी हैं, नौजवान भी हैं, बड़ी उम्र के लोग भी शामिल हैं। ये बोलने की सलाहियत से महरूम है। तो इनका मशगला है शाम को रोज़ यहाँ पर ये नहर है जिसे नसीर कैनाल कहा जाता है। नसीर कैनाल के किनारे पर ये एक छोटा सा होटल है, ढाबा है। यहाँ पर आके चाय पीते हैं। टंडो अलाहार ज़िले का ये इलाका है, टंडो सुमरो, उसके बिल्कुल ही बराबर में ये होटल और ये नहर वाक़ है। थोड़ा वक्त गुजारते हैं इनके साथ, आज चाय पीते हैं। इनकी इशारों की ज़ुबान तो हम नहीं समझ सकते, लेकिन इनकी भी कहानियाँ हैं, इनके भी दुख दर्द हैं, इनकी भी ख्वाहिशात हैं, इनकी भी खुशियाँ हैं जो एक दूसरे के साथ ये शेयर करते हैं। तो असां वॾेरो ज़िप्पट ख़ान भी गॾु आहे। अब वियो चांहि बांहि पियो था, छा प्यारियो था? दोस्तों चांहि जो ऑर्डर ॾेई छॾियो होटल वारे खे। चांहि बचण वारी आहे। तेसीं वॾेरो ज़िप्पट ख़ान, सिंध जो मशहूरु मज़ाही आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहे। हू बि हिननि वटि अचे थो, हिननि खे ॿाहिरि जेके आहिनि गुंगा, इन्हनि खे टूर बि कराईंदो आहे। हिननि जी जेका थोरी घणी हेल्प थींदी आहे उहा बि कंदो रहंदो आहे। त वॾेरे ज़िप्पट सां थोरी कचहरी कयूं था, हुन खां हाल वाल वठूं था। वॾेरा ॿियो हाल वाल, हिननि सां तव्हां वक़्तु गुज़ारियो था, जी छा हिननि जा ॾुख सूर आहिनि, छा हिननि जूं तकलीफ़ूं आहिनि, छा हिननि जूं ख़्वाहिशूं ऐं ख़ुशियूं आहिनि? हा, सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी। ऐं हीअ जेके आहिनि हीअ तमामु प्यारा आहिनि ऐं हसास आहिनि, तमामु हिकिड़ो नाज़ुक आहिनि। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेके ॾिसंदड़ आहिनि, व्यूवर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिननि सां मुहबत सां पेश अचो, हिननि जो ख़्यालु रखो। हाणे हीअ अवेस आहे, असांजी टीम आहे अवेस निज़ामाणी टंडो सूमरो जे नाले सां सोशल वर्किंग टीम आहे। त उनजे तवसुस, उनजे हिसाब सां असीं हिननि खे टूर बि कराईंदा आहियूं। अवेस हिननि खे टूर बि कराईंदो आहे ऐं बाक़ाइदे हिननि खे डिनर बि करायो वेंदो आहे। ऐं सो तमामु खे गुज़ारिश आहे त हिननि जो वधि खां वधि ख़्यालु करे सघो। यार हीअ न को ॻाल्हाए था सघनि, न को वीचारा ॿुधी था सघनि, ऐं हिन में काफ़ी पढ़ियल लिखियल बि अथव। अच्छा, हाँ सही है। ऐं आज ये भाई बता रहे हैं इनमें से काफ़ी जो हैं पढ़े लिखे भी हैं। एक ने मुझे ये मैसेज लिख के टाइप करके भेजा है, तो इस मैसेज में इन्होंने क्या लिखा है वो भी आपको बताता हूँ। आहिनि किथे जाए थे, इर्द गिर्द जाए रहे या? हीअ सभु जेके आहिनि से हिन टंडो सूमरो जा आहिनि ऐं टंडो सूमरो जे आस पास जा आहिनि, हिन ई ॻोठ जा आहिनि। तक़रीबन हिते 40 खां मथे आहिनि, 50 हूंदा। हाँ 50 हूंदा। 50 से ज़ायद यहाँ पर इर्द गिर्द में ये बोलने की सलाहियत से महरूम अफराद हैं, जिनमें से काफ़ी तादाद शाम को यहाँ पर आती है। आज तो ये बहुत कम लग रहे हैं क्योंकि ये सारे कोई पढ़ता भी है, जो छोटे बच्चे हैं पढ़ते हैं। बाकी जो बड़ी उम्र के हैं अफराद वो मेहनत कश हैं। सरकारी नौकरियाँ तो इनके पास हैं नहीं, हालांकि कुछ तो ग्रेजुएट भी हैं इनमें से। सरकारी नौकरियाँ मिलती नहीं हैं, हालांकि मखसूस कोटा है वो भी इनको नहीं मिलता। हाँ, तो इनको नौकरियां मिलनी चाहिए। हाँ, माजूर कोटा पे इनका हक है, लेकिन हमारे यहाँ यही होता है कि खा बताया खा। खा बताया खा, जी हाँ, यानी खा के जाओ, दबा के खाओ। दबा के। ये भाई मिसाल दे रहे हैं कि हमारे सरकारी दफातर में और जो सियासी दफातर है उनकी हालत का थोड़ा मिसाल दे रहे हैं कि इनका हक खाया जाता है और खा दबा के खा पॉलिसी चल रही होती है। ये बैठे हुए इंतज़ार में कब तक आएगी चाय, तो ये भी थोड़ा परेशान मुझे लग रहा है। उहे बि गुंगा आहिनि। तो लोहार में वेठो आहियां, घर मुंहिंजो किरी पियो। हा, घर किरी पियो, टपड़ सां अंदरि अची विया, पोइ भितूं परे करे टपड़ ॿाहिरि कढिया आहिनि। माई खे ॿाह में धकु लॻी वियो, बुखार अथसि। ॿार बीमार आहिनि, उन्हनि खे दवा कोन वरिती अथऊं। घणा ॿार अथसि? 7 ॿार।
बाक़ी 6 ॿार ॿ गुज़ारे विया। 8 ॿारनि मां 2 गुज़ारे बाक़ी 6 अथसि। ॿ छह आहिनि। माना दोस्तो ही हिन जो तव्हांजो मासात आहे? मुंहिंजे मामे जो पुटु आहे सभु। मारोट अथसि। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मीर मोहम्मद। मीर मोहम्मद हिन भाउ जो नालो आहे। हीअ असांखे हिन जी थोरी घणी जेका इशारनि जी ज़ुबान सम्झी असांखे ॿुधाए पियो मूंखे नंढिड़ो ई त हीअ वक़्तु परेशान आहे या मज़दूरी कंदो आहे। मज़दूरी कंदो आहे। ही मज़दूरी करे थो पर हिन वक़्तु घर जूं हालतूं ॾाढियूं ख़राबु अथसि। पीउ हिन कढी छॾियो, माउ कढी छॾियो, भाउ ॿ हुनखे धार करे छॾियो हिनखे। अच्छा, अकेलो आहे। उन भाइर वालदेन उहो सही आहिनि? 2 भाउ आहिनि, पीउ गुज़ारे। पीउ सही हुजे गुगो उहो बि? न पीउ संगो भाइर ॿई समान उहे बि सही आहिनि, सवा आहिनि। हिनखे माना वीचार मज़दूरी करे थो छा? कोडर तो आहे, मज़दूरी थो करे लेबर में। कोडर थो आहे, मज़दूरी करे थो। अच्छा, ही मीर मोहम्मद जा ॿार बि जेके आहिनि उहे गूंगा आहिनि। हिकिड़ो छोकिरो हुनजो पुटु हिनजो जेको आहे नंढिड़ो हिते वेठो आहे। तव्हांखे हा हिकिड़ी नंढड़ी 10 दर्जो पढ़े हुई राशिदाबाद में। हा, राशिदाबाद में पढ़े थी? उहा बि गूंगी आहे? उहा गूंगी आहे। राशिदाबाद त तमामु सुठो वॾो तालीमी इदारो आहे। ऐं ॿी की 8 दर्जो पढ़े हुई हा राशिदाबाद में। ही 6 दर्जो पढ़े हुई राशिदाबाद में। हाँ, उते त ख़र्च महांगो स्कूल आहे उहो। न गाॾी हिते ईंदी आहे। हा। ऐं ॻोठ असांजे में स्कूल में ॿार जेके बि 30 35 40 दाख़िल कया हुआ न, उहो हिन माण्हू कया हुआ शुरूआत में। हिन माण्हू इहो पाण वीचारो ही वीचारो गूंगो आहे। जेके माण्हू आहे ॻोठ में का ख़बर कोन्हे, तइलीम छा आहे, पढ़ाई छा आहे, का ख़बर कोन्हे। हा, हीअ असांजे घरनि में आयो। हा, घरनि में आयो की हलियो हीअं पढ़ो। असां ॼट माण्हू छा आहे कीअं आहे, कुझु वक़्तु कढी वियासीं। उन खां पोइ बि रोज़ु ईंदो, पोइ असांखे वठी वियो स्कूल में राशिदाबाद में। पोइ उते वियासीं, जॾहिं ॾिठोसीं कयोसीं अॻिते पोइते, पोइ असां हरे हरे ॿार दाख़िल कया। कुझु टंडे सुम्हिया 20-25 ॿार हितां जा वञनि था। कुझु नसरपुर चयोसीं, उते नसरपुरी गाॾी बि वेंदी आहे, उते बि फुल भरिजी वेंदी आहे। 2 गाॾियूं हितां वेंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ॿारनि जी हिन जी ॾींदो आहियां 500 रुपया महीने में गाॾी जो किरायो। ऐं किकी जो ॾींदो आहियां 300 रुपया, ॿी किकी जो ॾींदो आहियां 200 रुपया। 1000 रुपया महीनो मूंखां आपा वठंदी आहे। बस राशिदाबाद परे आहे तव्हां खां? पर गाॾी मूंखां 1000 रुपया महीनो वठंदा। हूअं केतिरो आहे फीस राशिदाबाद में स्कूल? न फीस बीस कुझु बि कोन्हे। तव्हां कोन था वठनि? कुझु बि न। बाक़ी रॻी इहो पेपर थींदा था कासमाबाद में, हैदराबाद में, उहो असीं ऑटोमोटिव पेपर उते कराईंदा आहियूं। सही आहे। ॿियो ख़र्चो असांखे को कोन्हे। अच्छा, जेके भी दाखिल कराएं सब गूंगा हुआ या सब गूंगा? दोस्तों, इस नौजवान का नाम है अवेश कुमार। ये भी टंडो सुमरो का रिहायशी है। इस नौजवान, इस बाहिम्मत नौजवान की कोशिशों से तकरीबन 35 के करीब जो बच्चे हैं वो अभी स्कूल जाते हैं। गांव में ये जाता है। जो बोलने की सलाहियत से महरूम है बच्चे, उनके वालिदैन को आमादा करता है, उनको मोटिवेट करता है कि इन बच्चों को आप पढ़ाएं। तो यहाँ पर करीबी एक बहुत अच्छा तालीमी इदारा है राशिदाबाद में। वहाँ पर माजूरों के स्कूल्स भी हैं। तो वहाँ पर ये तकरीबन 30 से 35 बच्चे रोज़ जाते हैं वहाँ पे पढ़ने, और वहाँ से गाड़ी वगैरह भी आती है। तो इस नौजवान की कोशिशों को अप्रिशिएट करना चाहिए। ही जसल है अवेश कुमार, हिन जो भाउ आहे प्रदीप कुमार। ही बि वीचारो गूंगो आहे ऐं ही BA पास आहे। ही बि पढ़ियल आहे। ही ॾाढो वीचारो सरगर्म आहे। ख़ासि तौर जेके ॻाल्हाइण जी सघ खां महरूम माण्हू आहिनि, उन्हनि जी भलाई लाइ ॾाढो कमु करे थो। तो ही सभु वीचारा वेठा आहिनि। ही चाचो आहे। ही केरु आहे? हिन नालो छा आहे? ही ख़ासि के लिए अयूब नालो? अयूब आहे। हिन जी छा कहाणी आहे? हिन जी कहाणी आहे असां छटकार कंदो आहे। अच्छा, मज़दूरी करे थो? 500 रुपया तारीख़। 500 रुपया तारीख़ पूरी पटड़ी छटकार करे। उहे साम्हूं? हा, वाह ते हितां साम्हूं आहे। हा, छटकार कंदो आहे 2.5 ताईं छटकार करे। हा, वरी बाल्टी खणी ईंदो घर। 500 रुपया तारीख़ नहीं भरदी। 2 किलोमीटर ताईं आहे? एसि ताईं करे ईंदो आहे? 2 किलो न, पर सवाई आहे। सवाई करे थो? अच्छा, रोज़ माशाल्लाह। ये मेहनत कश अयूब खास के लिए इनका नाम है। ये भी बोलने की सलाहियत से महरूम है। तो ये भी जो वॉकिंग ट्रैक बनाया हुआ है नहर किनारे, उस पर पानी छिड़कते हैं, और यही इसकी नौकरी है, यही ड्यूटी है। ये भी यहाँ पर चाय पीने आए। ये बच्चा भी बैठा हुआ है, ये भी बच्चा है। ये सब पढ़न था? इनमें ही पढ़े थो। हाँ, ऐं पहिरीं ही बि स्कूल पढ़ंदो। हाँ, पोइ माउ पीउ कॾहिं कोडर ॾिनी मज़ूरी। हाँ, ऐं ही 2 भाउ आहिनि। ही 2 मुंहिंजे भाउ जा पुट आहिनि। हिकिड़ो ही, हाँ, हे भाइटन तुंहिंजा? मुंहिंजा भाइटा आहिनि 2। पहिरीं पढ़ंदा हुआ, पीउ कढी छॾिया, हींअर कोडर व्यवहार आहे। ही मीर मोहम्मद परियाड़ ज़ात जो आहे ऐं टंडो सुमरो ऐं पसगिरदाई जे ॻोठनि सां हिननि सभिनी जो तालुक़ु आहे। के हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखनि था, के परियाड़ बिरादरी जा आहिनि, के ख़ासि के लिए आहिनि। सो 50 खां वधीक ॿुधाए वञनि था त रोज़ गूंगा हिते अची चांहि पीअण ईंदा आहिनि। सो अॼु त थोरा घटि आहिनि। तो बहरहाल हिन जी पंहिंजी हिकिड़ी दुनिया आहे, हुनजी जीअं पंहिंजो हिकिड़ो
दर्द कथा ॿुधाई। हिननि ही ॿई भाइर नौजवान ही ॾाढा जेके आहिनि सरगर्म आहिनि माज़ूरनि लाइ। सो दोस्तो ॻाल्हि इहा आहे त ही बि अलाह जा प्यारा बंदा आहिनि, अलाह जा बांदड़ा आहिनि। भले कहिड़े बि ज़ात सां हुननि जो तालुक़ु हुजे, भले कहिड़ी बि ॿोली त कोन था ॻाल्हाइनि, भले कहिड़ो बि मज़हब हिननि जो हुजे, अलाह जा बांदड़ा आहिनि। सो तव्हांखे हिन क़िस्म जा माण्हू जिते बि मिलनि ठठोल न कंदा कयो, तंज़ हिननि ते न कंदा कयो, हिननि खे ॾिसी खिलंदा न कयो। हिननि जी पंहिंजी हिकिड़ी दुनिया आहे। अलाह ताला अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी थी सघे थो। अलाह असांखे हिननि जहिड़ो करे छॾे आहे। अलाह जा लख शुक्राना अदा करणु घुरिजनि। असांखे अलाह ताला हर नेमत सां नवाज़ियो आहे, ॻाल्हाए बि सघूं था, ॾिसी बि सघूं था। अलाह साईं टंगूं बि ॾिनियूं आहिनि, सिहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती ॾिनी आहे। सो अलाह ताला जी नेमतुनि जो वधि खां वधि शुक्रानो अदा करणु घुरिजे। ऐं हीउ पाणी जेको आहे हीउ अलाह ताला जी वॾियुनि नेमतुनि मां हिकु वॾी नेमत आहे। सो हिन जो तमामु घणो क़दुरु कंदा कयो। दोस्तों पानी बहुत बड़ी नेमत है। ये पानी यहाँ पर है, ये नहर बह रही है जब भी पूरा इलाका आपको सरसब्ज और शादाब नज़र आ रहा है, खुशहाल नज़र आ रहा है। यहाँ गरीब भी हैं, खुशहाल लोग भी रहते हैं। अगर ये पानी ना हो पूरा इलाका बंजर हो जाए। इसीलिए सिंध के लोग जो हैं दरियाए सिंध से, पानी से बहुत ही मोहब्बत करते हैं, इश्क करते हैं। इसलिए करते हैं पानी ज़िंदगी है और अल्लाह ताला की नेमत है। इस नेमत का ज़्यादा से ज़्यादा शुक्र अदा करना चाहिए, ज़्यादा से ज़्यादा कदर करनी चाहिए। और अल्लाह ताला ने जितनी भी इंसान को सलाहियतें दी हैं, चाहे वो देखने की सलाहियत हो, चलने की सलाहियत हो, सुनने की सलाहियत हो या बोलने की सलाहियत हो, उसकी कदर करनी चाहिए। और ऐसे लोग आपको जहाँ भी मिलें उनको बड़े प्यार से पेश आया करें। ये भी हमारे जैसे इंसान हैं, ये भी हमारे जैसे अल्लाह के बंदे हैं, ये भी अल्लाह को बहुत ही प्यारे हैं। इन पर तंज़ ना किया करें। बस ये छोटा सा आपको मैसेज मैं देना चाहता हूँ। यहाँ पर लेंगे आपसे इजाज़त। अपना ये चैनल सब्सक्राइब करें। वीडियो अगर आपको पसंद आई हो तो लाइक और शेयर ज़रूर कीजिएगा। दोस्तों पंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। वीडियो जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। नसीर कैनाल जे कप तां इरफान अली बुगियो ऐं यासिर कोराई खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।